हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम जी। मुझे नालो अब्दुल गफ्फार जमाली तानी से यूट्यूब चैनल अब्दुल गफ्फार जमाली सबन के जिथे किथे मुझे आवाज़ तां बुझी रहा है उन्होंने सबन के मैं सलाम चवां थो। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि व्हाट्सअप स्टूडियो खे ठाहींदा आहिनि जेका रंगीन वीडियो या वरी शो वग़ैरह कंदा आहिनि, साउंड वग़ैरह या सेक्रेटरी जा इहे हीअं अचंदा आहिनि। अॼु मां उहो तव्हांखे ॿुधाईंदुसि आसान तरीक़ो आहे। अगरि तव्हां केन मां अपडेट आहे त तव्हांखे टेंशन कोन्हे। अगरि ठीकु आहे, हाणे तव्हां पंहिंजी केन मां एप्लीकेट ओपन कंदो, जी ओपन कंदो 16 नंबर खणो आहे त तव्हां 16 नंबर खणी हिते 16 नंबर खणी सघो था, हिकु खणी सघो था। मां हे फुल एच सही ॻाल्हि आहे। त तव्हांखे हिकिड़ो अपलोड वीडियो करिणो आहे। हिते वीडियो उहो हूंदो हे आहे, खणो आहे पूरो करे। तव्हांखे पोइ अहिड़ो फ़ोटो खणणो आहे त पोइ जिंजो बि खणो, पंहिंजो खणो या जिंजो बि खणो, जो ठाहिणु चाहो था उनजो तव्हां फ़ोटो खणी सघो था। जिंजो तव्हां पंहिंजो ठाहियो था या ॿिनि जो ठाहियो था, हर कंहिंजा फ़ोटो खणी सघो था। तव्हांखे नई सब कुछ सही ॾेखारींदुसि। जी मां कयां थो ईअं तव्हां करिणो आहे। अरे फोटो सही नथो लॻे, हिनजी कॉपी कयूं था। कॉपी करे ये फोटो वही नाम लेके रही फोटो खणो, जे मां फोटो कटे फोटो के फोटो के इनके तो कटी छिक इन वीडियो ठाणो आई है जिनके लाइक मुझे वीडियो कयो, सब्सक्राइब कयो, आने वाली हर नोटिफिकेशन आपको मिलती रहे जब माता ॾिसी सघो। अगर मुझे वीडियो पसंद आया हो तो वीडियो के लाइक करे सको, तो न पसंद आया हो अनलाइक करे सको था। जो ये वीडियो न ॾियो, अगर पसंद आया हो तव्हां मां सर्टिफिकेट खपे त मां तव्हांजे जेको फ़ोन में जेको सिंधी उहो मां ॾिसां।
सब्सक्राइब मंडली वीडियो पसंद आ जाए देखो लाइक कर जो न पसंद आए अनलाइक कर सकता मेहरबान लक्ष्य तो खुदा हाफिज़।